अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां आहियां नजमा काविश। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, मां हमेशह पंहिंजे व्लॉग्स में या पंहिंजे यूट्यूब चैनल ते फ़नी वीडियोज़ ठाहींदी आहियां। सो अॼु फ्राइडे जो ॾींहुं आहे, अॼु घर में आहियां ऐं अरफात जो रोज़ो बि आहे ॿारनि खे। त अॼु मां इहो ॾेखारणु थी चाहियां त फ्राइडे जे ॾींहुं असांजे घर में कहिड़ियूं मसरूफ़ियातूं हूंदियूं आहिनि ऐं असां छा छा कंदा आहियूं। सो तव्हां बि ॾिसो ऐं इंजॉय कयो। जुमे जो ॾींहुं बि आहे, सो तयारी करणी आहे। अॼु मां सोचां पई त बिरयानी ठाहे वठां, छो जो स्पेशली फ्राइडे वारे ॾींहुं त हर कंहिंजे घर में बिरयानी ठहंदी आहे। सो मां बि बिरयानी जी हींअर थोरी देरि में तयारी थी कयां। सो तव्हांखे ॾेखारियां थी त कीअं बिरयानी ठहंदी। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त बरसातनि जो सीज़न लॻो पियो आहे, हर तरफ़ बारिशूं बारिशूं आहिनि ऐं अलाह जी रहमतूं पियूं हलनि। वरी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त क़ुर्बानी जो ॾींहुं बि माना असांखे इन्हनि मौसमनि में नसीबु पियो थिए। ऐं अॼु अरफात जो ॾींहुं आहे, घर में ॿारनि खे रोज़ो बि आहे, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त जुमे जे ॾींहुं ऐं जुमे जो सॻोरो ॾींहुं आहे त असां उन जी तयारी कयूं था ऐं कंदासीं। तव्हां ॾिसंदो ऐं चवण जो मक़सदु आहे त सभिनीनि क़ुर्बानी जो बंदोबस्तु कयो हूंदो, असां बि कयो आहे। असां बकर ऐं कुझु वरी चवंदा आहिनि बीफ जो ॿई मिक्स करे हुन में त असां हिसो कयो आहे ऐं बकर त ज़ाहिर आहे बकर ई वरितो आहे। सो इन जे करे चवंदा आहिनि जेके मुस्तहिक आहिनि, जेके आहिनि जिन ते कर्ज़ु न हुजे, जेके मुस्तहिक हुजनि, जेके माना अफोर्ड कंदा हुजनि क़ुर्बानी करणु, त उहे ज़रूरु कनि। छो त इहा असां ते फ़र्ज़ु आहे ऐं फ़र्ज़ु आहे त ज़ाहिर आहे फ़र्ज़ु पूरो करणु खपे। छो त अलाह जी तरफ़ां असांखे कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां ते फ़राइज़ कयूं वयूं आहिनि, ऐं जीअं त नमाज़ आहे, रोज़ो आहे, क़ुर्बानी आहे, त हज आहे। इहे सभु शयूं असां अगरि करे सघूं था त लाज़मी असांखे करणु खपनि, बीइंग ए मुस्लिम, छो त असां मुस्लमान बि आहियूं। सो जीअं फ्रेंड्स ॾिसो था, जुमो आहे, मुंहिंजे घर जी रूटीन इन करे थी ॾेखारियां जो का वीडियो अपलोड बि न कई आहे। त सोचियमि छो न घर जी जेको अॼु जुमे जो ॾींहुं आहे, जुमो असां घर में कीअं था गुज़ारियूं, तव्हांखे ॾेखारियूं। नहीं, बिल आया ही नहीं है। चेक करके दूँ। और फ्री हो आप? फ्री नहीं, मैं भी काम कर रहा हूँ। सामान मंगवाना है। ये क्या कर रहे हो? तुम्हारी वीडियो बना रही हूँ। फ्रेंड्स, सभिनी खां पहिरीं त तव्हां ॾिसो त मां चिकन कढी आहे। हिन चिकन खे वॉश करिणो आहे। हुन खां पोइ वरी मां हिन खे दही ऐं शान मसाले में मैरिनेट कंदीसांव। पोइ ॾिसिजो त कीअं। हाणे ॾिसो त सही, मां बि चिकन खे धोयां जीअं सभु धोईंदा आहिनि। माण्हू सोचींदा आहिनि न त एक्टर जेके आहिनि उहे कीअं इहे कमु कंदा हूंदा। ऐं काफ़ी मुंहिंजी फ्रेंड्स बि अहिड़ियूं आहिनि जेके चवंदा आहिनि भई असां खां त गोश्त धोइण माना पुॼंदो न आहे, तो पंहिंजे घर जो कमु पाण कजे, है न। हे ॾिसो चिकन कीअं लॻे पूरे पाड़े जे लाइ वठी आई आहे। जी फ्रेंड्स, हीअ ॾिसो शान मसाले खे मूं हिन में विझी, दही विझी ऐं हाणे मां हिन खे मैरिनेट करे रही आहियां। छो त ईअं करण सां बिरयानी में ॾाढो सुठो टेस्ट ईंदो आहे। हीअ चिकन जेका आहे, एक्चुअली चिकन 2-2.5 किलो हुई। सो मां हुन मां अधु कढी आहे, छो जो इलाही सारी त इन जे करे अधु असां लाइ खोड़ आहे। सो हीअ ॾिसो पिया। ऐं हीअ शान मसालो, शान मसाले वारनि खे चवंदसि भाई मैंने आपका कमर्शियल किया है, अब मुझे पैसे दो। हाणे हे मूं बसर 2 खन बसर हिन में वॾा वारा कटे ब्राउन करण लाइ छॾे ॾिनो आहे। जीअं ई हीउ ब्राउन थींदो त पोइ मां हिन में अदरक ऐं थूम जो पेस्ट हूंदो आहे उहो विझंदसि, त जीअं मतिलबु हिन में मिक्स थी वञे। ऐं हुन खां पोइ जीअं ई उहो थोरो पची वेंदो त पोइ चिकन विझंदासीं। मूं अदरक ऐं लहसुन जो जेको अदरक थूम जेके चवंदा आहिनि पेस्ट कढी रखियो आहे, अञा 2 चमचा मां हिन में विझंदसि। हाणे हीउ ॾिसो ब्राउन थी रहियो आहे बसर। ऐं हे मूं टमाटा ऐं पटाटा कटे रखिया आहिनि, छो जो मुंहिंजे ॿारनि खे पटाटा इलाही पसंदि आहिनि बिरयानी में, इन जे करे 2 शयूं विझंदसि। पर पहिरीं अदरक ऐं थूम जो पेस्ट विझंदसि। जीअं फ्रेंड्स, तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त ईद वारे ॾींहुं मुंहिंजो नओं सॉन्ग जेको मूं शमन मिराली साहिब जो काफ़ी पुराणो ॻायल हुयो, चीज़ल साईंअ जी शाइरी आहे। सो
मां चाहींदसि त मुंहिंजे गाने खे तव्हां लाइक कयो, शेयर कजो ज़रूरु, छो त उनखे मां रीमिक्स कयो आहे ऐं मां डेडिकेट कयां थी शमन मिराली साहब खे। जी फ्रेंड्स, मां पंहिंजी विंडो ते बीठी आहियां, दरीअ ते। ॿाहिरि एॾो ज़बरदस्त नज़ारो आहे, एॾो ज़बरदस्त मौसम आहे, त तव्हां बि इंजॉय कयो, ॾिसो त केॾो ज़बरदस्त मौसम आहे। जी फ्रेंड्स, ॾिसो पिया त ॿाहिरि केॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे। जेसि ताईं मुंहिंजी बिरयानी रेडी थिए मां उनखे चाढ़े आई आहियां, जेसि ताईं उहा पचे तेसि ताईं मुंहिंजो तव्हांखे ॿाहिरि जो नज़ारो करायां। ॾिसो केॾो ख़ूबसूरत मौसम आहे ऐं हल्की हल्की बारिश, बल्कि हाणे थोरी देरि में तेज़ थियण वारी आहे। तव्हां पाण ॾिसंदा हूंदो त केॾो भरियल भरियल बादल लॻा पिया आहिनि ऐं घणनि माण्हुनि जे घर में जलेबियूं, पकोड़ा, समोसा रेडी थींदा हूंदा, पर अॼु असांजे घर में बिरयानी तयारी आहे। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां सोचूं पिया जॾहिं मग़रिब खां पोइ वरी रोज़ो खुलंदो त मानी खाइजे, त छो न बिरयानी खाइजे। ॿियो शयुनि खां बहितर आहे त बिरयानी थिए। बारिश जी बि सीज़न आहे ऐं क़ुर्बानी बि लाज़मी करणी आहे, त कीअं न माण्हू मसरूफ़ लॻा पिया आहिनि। ऐं मिठी ईद ते त हर को शॉपिंगनि में मसरूफ़ हूंदो आहे। कपिड़ा वठणा आहिनि, चूड़ियूं वठणियूं आहिनि, मेहंदी हणाइणी आहे, सैंडल वठणी आहे, मेकअप वठिणो आहे, जीअं मायुनि जी हूंदी आहे। मर्द वीचारा त सिर्फ़ु शलवार कमीज़ पाए करे नमाज़ पढ़ी अची वेंदा आहिनि। बाक़ी जेका तयारी हूंदी आहे उहा औरतुनि जी हूंदी आहे। सो फ्रेंड्स, ॾिसो पिया त बिरयानी खे दम अची वियो आहे। थोरो क्लोज़ करे ॾेखारियो। ऐं हिन में मां कलर बि थोरो विधो आहे, छो त कलर सां बिरयानी ॾाढी सुठी लॻंदी आहे। ऐं बिरयानी ऑलमोस्ट रेडी थी वई आहे। बसि जॾहिं हाणे अज़ान ईंदी त पोइ मानी लॻाईंदसि। सो हाणे इहा आहे बिरयानी मुंहिंजी रेडी। सो ॿुधाइजो त कीअं लॻी। जी फ्रेंड्स, ॾिठो त अॼु मां बिरयानी कीअं ठाही। सो यकीनन सुठी हूंदी। सभु चवंदा आहिनि त मां बिरयानी ॾाढी मज़ेदार ठाहींदी आहियां। सो बसि अॼु बिरयानी ठाही आहे, छो जो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, गॾु कुझु फ्रूट हूंदो, कुझु बिरयानी हूंदी। उहे बि मां रमज़ान में कोशिशि कंदी आहियां त फ्राई शयूं जेके आहिनि असांजे घर में न ठहनि, पर इहो त हाणे ख़बर अथव त नफ़ली रोज़ा आहिनि, इन जे करे मिड़ई मानी जो इतमामु करिणो हुयो। सो चवण जो मक़सदु इहो आहे त बसि पंहिंजे घर जी रुटीन अॼु ॾेखारणी, त मां बि घर में कमु कंदी आहियां। सो बहरहाल हाणे तव्हांखे इजाज़त चाहींदसि ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त वीडियो कीअं लॻी। ऐं इंशाअल्लाह ताला ईअं कॾहिं कॾहिं मां व्लॉग्स ठाहींदी रहंदी आहियां। प्लीज़ मुंहिंजे चैनल खे लाइक, शेयर ऐं फॉलो ज़रूरु कंदा कयो, छो जो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हां असांखे पसंदि कंदा आहियो तॾहिं असां वीडियोज़ ठाहींदा आहियूं। थैंक यू। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।